घोड़ाबारी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर सैयद शाह खालिद लातारी मूजिब पोरियत मज़ामत तहरीक पारां एहतिजाजी रैली नेशनल बैंक वर खां कढी जानू शाह चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी पोरियत मज़ामत तहरीक जे मरकज़ी अॻवान मदद अली मीरजत, ज़िले ठठे जे अॻवान नज़र जाखरो, शहरयार कीरियो ऐं यूनिट वर शहर जे अॻवाननि वज़ीर चांडियो, खुदा बख़्श जत, कादिर चांडियो, शेर मोहम्मद नोहाणी, गुल मोहम्मद जत, जमाल जत कई, जंहिंमें पोरियत मज़ामत जे अॻवाननि तक़रीर कंदे चयो त घोड़ाबारी तहलके जे सवें ॻोठनि बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। हिननि वधीक चयो त घोड़ाबारी तहलके अंदरि तइलीम जी तबाही थी रही आहे, जिते स्कूल ओताकूं आहिनि। सिंध जे शौर खे जहालत ॾांहुं धिकियो पियो वञे। इस्पताल अंदरि का बि सहूलियत मौजूदु न आहे। नंढे वॾे हादसे ते बि अगरि को मरीज़ इस्पताल आंदो थो वञे त डॉक्टर मौजूदु न आहिनि, जे आहिनि त ठठो या कराची रिफर कयो वेंदो आहे। रोड, रस्ता, बिजली, गैस जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं पिणु मौजूदु न आहिनि। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त घोड़ाबारी तहलके जे ॻोठनि खे समूरियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाजनि जा दायरा वसी कया वेंदा।